अस्सलाम वालेकुम हाज़रीन आए नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारी आहे। जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे हिकिड़ो कमु ज़रूरु थींदो। जेसीं ताईं मुराद खे पंहिंजो भाउ यानी न मिलंदो, अली खान न मिलंदो, तेसीं ताईं हू मिठल वारनि मूं हथु कढण वारो नाहे। मिठल सां अहिड़ी हालत करे छॾींदो जो मिठल हाणे ॾिठो तव्हां अलण वटि आहे, उहो अलॻि हिकु पासे थियलु आहे ऐं रहज़न वारनि खे परेशानी थी वई त हाणे भाउ कीअं छॾायूं। हुननि खे जॾहिं भाउ उतां किथे नज़र न ईंदो, किथे नज़र अचिणो ई न आहे। उहो मुराद बि हुननि खे मोटाए छॾियो आहे, रहज़न वारा मोटी विया, मुराद हुनजी का ॻाल्हि न मञी। अहिड़े हिसाब सां हू ज़लील ख़्वार थींदा रहज़न वारा त असांजो भाउ कंहिं वटि आहे। हू वरी मंसूर खान जे माण्हुनि जे पोयां लॻंदा, कंहिं ॾे वरी इन जा जेका दोस्त आहिनि उन्हनि जे पोयां लॻंदा, रहज़न वारा पंहिंजे भाउ खे छॾायूं। ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जो जेको आहे न वॾो साथ ॾींदो शानवाज़ खान, ॿिन्ही धुरनि खे विड़हाईंदो मराईंदो ऐं साथ बि ॾींदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां ड्रामो त बहितरीनु मां बहितरीनु थी चुको आहे। हाणे जीअं जीअं अॻिते वधंदो तीअं तीअं हिननि जा जहिड़ा बि वधंदा वेंदा ऐं तीअं तीअं हिन जी तबाही वधंदी वेंदी, मचंदो वेंदो। ऐं हीउ ड्रामो बि बहितरीनु हिन टाइम ते बहितरीनु पियो हले। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे ड्रामो दुलाब अॻिते 100 खां वधणु खपे या न खपे, पर वधंदो त कोन, 100 ते एंड थी वियो, 100 ते मुकमिल थी चुको आहे। टीम सॼी वापसि थी वई आहे दुलाब जी।